नाज़िन अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी जे वकीलनि पारां फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो पियो आहे। बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त जज लिखियल फ़ैसिलो खणी आयो हो। अॼु त दलील मुकमल थियणा हुआ। जवाबदारनि ऐं वकीलनि जी गैर मौजूदगी में फ़ैसिलो ॿुधायो वियो। बानी पीटीआई फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करण जो चयो। अडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त अडियाला जेल में कॾहिं बि इंसाफ़ नाहे थियो। बानी पीटीआई ऐं उन जे घरवारी खे तमामु ॾुखे हाल में रखियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी जे वकीलनि पारां फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त जज लिखियल फ़ैसिलो खणी आयो हो। अॼु त दलील मुकमल थियणा हुआ। जवाबदारनि ऐं वकीलनि जी गैर मौजूदगी में फ़ैसिलो ॿुधायो वियो। बानी पीटीआई फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करण जो चयो आहे। अडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर सलमान सफ़दर चयो आहे त अडियाला जेल में कॾहिं बि इंसाफ़ नाहे थियो। बानी पीटीआई ऐं उन जी घरवारी खे तमामु ॾुखे हाल में रखियो वियो आहे।